सिंधड़ी में भी कश्मीर सां इज़हार यकजहती लाइ रैली कढी वई। रैली के खिताब कंदे अॻवाननि चयो त भारत जो ॾाढो ऐं ज़ुल्म कश्मीरियुनि खे आज़ादी वारी जिदोजहद खे रोके नथो सघे। हू कश्मीरियुनि जी आज़ादीअ ताईं संदन जिदोजहद में गॾु आहिनि। इन बाबति वधीक तफ़सील असद शर जी रिपोर्ट में। हिंगोर ने खां जेका असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी, मुख्तियारकार सिंधड़ी, DSP सिंधड़ी, हेड मास्टर हिंगोर हाई स्कूल की अगवानी में जेका 5 फेब्रुआरी ते कश्मीर के आज़ादी के हवाले से जेका रैली निकती है उन में असां शरीक कयूं ऐं हिते जेके असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियारकार सिंधड़ी असां ॻाल्हाईंदासीं ऐं ॿियनि सां त उन्हनि जो छा चवणु। पाकिस्तान कश्मीरियुनि सां गॾु आहे। मोदी सरकार कश्मीरियुनि ते 560 ॾींहंनि खां वठी तशद्दुद ऐं बर्बरियत करे रही आहे। उन्हनि सां असीं गॾु आहियूं। इंशाअल्लाह कश्मीर आज़ादु थींदो ऐं पाकिस्तान सां गॾु हूंदो। जेका हिंदुस्तानी सरकार जेका आहे 70 सालनि सां कश्मीरियुनि तां ज़ुल्म करे पई ऐं अक़वाम मुतहिदा जी करारदाद ते अमल नथी करे ऐं कश्मीरी मुसलमाननि सां वॾो ज़ुल्म आहे ऐं गुज़िश्ता 2 सालनि खां ही ज़ुल्म पंहिंजी इंतिहा ते पहुतल आहे। आलमी ताक़तनि के खपेनि त हू मुसलमान कश्मीरी मुसलमाननि खे उनजो हक़ ॾियारनि। असां उन्हनि सां गॾु आहियूं। उन्हनि सां उनजी यकजहती जे अमल में असीं रैली कढी आहे ऐं हमेशह पाकिस्तानी क़ौम, पाकिस्तानी मुसलमान ऐं पाकिस्तान जो तमामु अक़लियती शहरी भी कश्मीरियुनि सां गॾु आहिनि ऐं कश्मीरियुनि खे हक़ ख़ुद इरादियत मिलणु खपे ऐं कश्मीरियुनि जी खे आज़ादी उन्हनि जो हक़ आहे, बुनियादी हक़ आहे ऐं उन्हनि जी आज़ादी जे लाइ असांजी बि जदोजहद आहे ऐं कश्मीरियुनि जी जदोजहद सां गॾु असीं शाना बशाना आहियूं। कश्मीरी माण्हुनि सां सॉलिडरिटी ऐं यूनिटी शो करणु आहे। ही ॾींहुं न बल्कि पाकिस्तान ओवरऑल वर्ल्ड में भी ऑब्ज़र्व कयो वेंदो आहे। कश्मीर बाय हार्ट, बाय सोल, बाय सिविलाइजेशन, बाय कल्चर पाकिस्तान जो पार्ट एंड पार्सल आहे। अनफॉर्चुनेटली मोदी सरकार इलीगल ऑक्यूपेशन इंडियन ऑक्यूपाइड कश्मीर ते कई वेठी आहे, जंहिंजो हल इहो ई आहे त यूनाइटेड नेशन जे चार्टर ते अमल कयो वञे ऐं उनखे सेल्फ डिटर्मिनेशन जो हक़ ॾिनो वञे। गासिबाना कब्ज़ो आहे, उन्हनि सां यकजहती तौर ही 5 फेब्रुआरी जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। कब्ज़ो त कश्मीर ते काफ़ी सालनि खां आहे, पर गुज़िरियल 18 महीननि खां उते जेको लॉकडाउन आहे ऐं दुनिया जो तवील तरीन कर्फ्यू लॻल आहे, उन जे ख़िलाफ़ असां सरापा एहतिजाज आहियूं ऐं असां इंसानी हुकूक जे अलमबरदारनि खां ऐं UNO खां मुतालबो था करियूं त कश्मीरी मुसलमाननि जो जेको मसइलो आहे उहो कश्मीर जे उते जे आवाम जे राय मुताबिक़ हल कयो वञे, उन्हनि जी ख़्वाहिशुनि मुताबिक़ हल कयो वञे ऐं कश्मीरियुनि ते ज़ुल्म जेको आहे सो बंदि कयो वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त कश्मीर जो मसइलो हल कयो वञे। असद शहर, टाइम न्यूज़, सिंधड़ी।